KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी खबरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खटराणी। तव्हां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक़्त जी आम ख़बर। गवर्नमेंट तरफ़ां मुक़ररु कयल घर घर सर्वे टीम पारां गड़ी आसीन जी यूनियन काउंसिल वालसाबाद बड्डो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में पहुची बरसाति सबबि ड्रही पट पयल घरनि जी सर्वे कई पई वञे। सर्वे कंदड़ टीम जे अॻुवाणनि फ़ौजी ऑफिसर मोहम्मद मुमताज़, यूसी सेक्रेटरी वालसाबाद बड्डो ज़ाहिद हुसैन लौलाई ऐं सईद अहमद लौलाईअ मीडिया खे ॿुधायो त गवर्नमेंट तरफ़ां मिलियल हुकुम मूजिबि बरसाति सबबि ड्रही पट पइजी वियल घरनि जी सर्वे करे रहिया आहियूं त जीअं मुस्तहिक़ बरसाति मुतासिरनि खे सरकारी ख़र्च ते घर तामीर कराए ॾिना वञनि, जंहिंमें कुझु ॻोठनि ॻोठ क़ाइम खान वधियो, ॻोठ वालसाबाद बडियो, ॻोठ बोफो खखराणीअ जी सर्वे थी चुकी ऐं यूसी वालसाबाद बड्डो जे रहियल ॻोठनि जी सर्वे बि तमामु जल्द मुकमल कई वेंदी। खबरुनि जी दुनिया।